मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। दादू ज़िले में वधंदड़ बदमनी, चोरियुनि फुरनि, धाड़नि वारनि वाक़िअनि में ऐं साजिद सोढर खां फुर वाक़े ख़िलाफ़ अवामी जमहूरी पार्टी जो इजलास मर्कज़ी जनरल सेक्रेटरी सईद लाल शाह जी सदारत हेठि थियो। इजलास में वकील सईद पंवर, वकील मोहम्मद इसाक गाॾई, साजिद सोढर ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में दादू ज़िले में वधंदड़ बदमनी ते ॻणिती जो इज़हार कंदे दादू ज़िले जे नाइल इंतज़ामिया ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त दादू ज़िले में वधंदड़ बदमनी साजिद सोढर खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ सुभाणे शाम जो ख़ैरपुरनाथिन शाह में एहतिजाजी रैली कढण, आचर ते मेहर में बाईपास मेहर खां घंटाघर चौक ताईं रैली कढण ईंदड़ सूमर खां मेहर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे अवामी जमहूरी पार्टी जे मर्कज़ी अॻवान सईद लाल शाह एडवोकेट सईद पंवर एडवोकेट चयो त एसएसपी दादू जी नाअहली सबबि दादू ज़िलो बदमनी जे वर चढ़ियल आहे। शहरी ॾोहारियुनि हथां यरग़माल आहिनि। पुलिस ॾोहारी ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। हुननि चयो त दादू ज़िले में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कयो वेंदो।